अपडेट पहुंचाईंदासीं अव्हां ताईं घोटकीअ मां, जिते घोटकीअ में मुतालबनि जी मंजता लाइ सिहत खाते जे मुलाज़िमनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। असद राजा घुंजो जी रिपोर्ट मूजिबि नेशनल प्रोग्राम जे मुलाज़िमनि लेडी हेल्थ वर्कर्स पारां ज़िले अंदरि पोलियो जो बैकआउट कयो वियो आहे। सिहत खाते जे मुलाज़िमनि पारां अॼु 5 ॾींहं ते बि 2 कलाक ताईं टोकन हड़ताल कंदे मुतालबो कयो वियो त औरंगज़ेब ॿाहिरि उज़ेर ख्वाजा यास्मीन आराई ऐं महबूब अनवर आराई जे अॻवाणी मुतालका अस्पताल अंदरि मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत पारां सिहत खाते जे मुलाज़िमनि जा मुतालबा तस्लीम करण बाबति ख़ातिरी कराई हुई, पर हिन महिल ताईं असांजा मुतालबा तस्लीम न आहिनि कया विया। हिननि चयो त जेकॾहिं हुकूमत असां जाइज़ मुतालबा तस्लीम न कया त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। उन मौक़े ते DHO घोटकी थाणे वारे हंधि पहुची थाणो ख़तमु करण लाइ मुलाज़िमनि सां ॻाल्हियूं कयूं। मुतालबा तस्लीम न थियण ताईं मुज़ाहिरीन पारां खेसि जवाबु ॾेई छॾियो आहे।